हफ़्ते जो अनमोल वचन सतगुरु पंहिंजी अमृतमय वाणी में गुरु अर्जन देव महाराज जन फरमाइनि था। अनिक राज भोग वड्याई, अनिक राज भोग वड्याई, अनिक राज भोग वड्याई, अनिक राज भोग वड्याई। हरि के नाम की कथा मन भाई, हरि के नाम की कथा मन भाई। पंजी पातशाही गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी सुंदर मिठी रबी वाणी में फरमाइनि था साध संगत जी कि अनेक राज अनेक सुख भोग खूब मान सम्मान वॾाई उनखे सहजता सरलता सां मिली वेंदी आहे, जंहिंखे प्रभु जी कथा कीर्तन सत्संग भक्ति मिठी लॻंदी आहे। सरल अर्थ सतगुरु इहो सम्झाइनि था, अनिक राज भोग वड्याई। ऐं हिकिड़ो ॿियो बि ॾाढो सुंदर इन जो गहरो अर्थ आहे कि जंहिंखे प्रभु जी कथा मिठी लॻे, जंहिंखे भगवान जी भक्ति भाइजी वञे, हृदय में प्रभु जो वास थी वञे, कथा कीर्तन में आनंद अचे, उन जे लाइ कथा ई सभिनीनि खां वॾो राज आहे, सभिनीनि खां वॾो सुख, सभिनीनि खां वॾो भोग, सभिनीनि खां वॾी वॾाई सम्मान मान उन जे लाइ कथा ई आहे। चओ हरे राम हरे राम। इहे संतन गहरा अर्थ असांखे वचननि में ॾिना आहिनि। अनिक राज भोग वड्याई। असां सभु सुखनि जे पोइ तां डुकंदा आहियूं। हर जीव खे सुख खपे, भोग खपनि। पहिरों जे ज़माने में जीअं राज्य हूंदा हुया, है न, वॾा वॾा राजा महाराजा हूंदा, अॼुकल्ह त उहे कोन्हे, पर राज्य यानी सम्झो संपत्ति खपे, धन खपे, वॾा मकान खपनि, इहे सभु सुख खपनि। ऐं सभिनीनि खां वॾो सुख त जीव खे सम्मान खपे, इज्जत खपे। चओ हरे राम। है न, चवंदा आहियूं न भाई जाते सम्मान न आहे उते मां न वेंदो आहियां। त सम्मान त सभिनीनि खे खपे। तो सतगुरु अर्जन देव महाराज जन समझाइनि था कि अनिक राज भोग वड्याई। वड्याई यानी सम्मान। सभु कुछ मिलंदो तोखे, सभु मिलंदो जे अगरि तोखे प्रभु जी कथा वणी वई त। भगवान जी भक्ति अगरि तोखे उनमें आनंद अची वियो, रस अची वियो, त तोखे सभु कुझु मिली वेंदो। इन कथा जे कारण कई संतन भक्तन वॾा वॾा राज्य छॾे छॾिया। चओ हरे राम। वॾा वॾा राज भक्ति जे कारण, भगवान जी कथा जे कारण उन्हनि खे पंहिंजे साम्राज्य जी भी याद न आई। जनक महाराज हुया माता सीता जा पिता, भगवान रघुनाथ जा जेके पिता ससुर जी। राजा जनक उहे रोज कथा ॿुधण वेंदा याज्ञवल्क महाराज वटि। नित्य कथा ॿुधंदा। कथा तव्हांखे ॿुधियल हूंदी त हिकु बार जेके ॿिया भक्तजन कथा ॿुधण ईंदा न, उहे ईर्षा कंदा जनक महाराज सां। उहे चवंदा कि असां बि त कथा ॿुधण अचूं था, पर जेके संत आहिनि याज्ञवल्क महाराज, इहे त केवल जनक महाराज ते ध्यानु ॾींदा आहिनि। चओ हरे राम। इहो संशय जेको आहे, इहो जेको विषय आहे, इहो सभिनीनि जे अंदरि कई बार ईंदो आहे। चओ हरे राम। कि मां बि त कथा ते वञा थी, मां बि त सेवा कयां थी, मां बि त भजन कयां थो, मां बि त वञी करे गुरु दर ते हाज़िरी लॻायां थो, पर असांजे संतनि जो असांजे तरफ़ ध्यानु कोन्हे। याज्ञवल्क महाराज खे ॻाल्हि पतो पइजी वई कि इहे सभु ईअं सोचींदा आहिनि कि जनक महाराज जो वधीक ध्यानु रखंदा आहिनि ऐं वधीक उन्हनि सां प्रेम कंदा आहिनि, ॿियनि सां प्रेम नथा कनि। त हिकु ॾींहुं गजब जी परीक्षा वरिती याज्ञवल्क महाराज। योग माया जा उहे गुरु हुया, उन्हनि खे योग माया सिद्ध हुई। हिकिड़ी योग माया सां उन्हनि पंहिंजे ई नगर में आग लॻाए छॾी। नगर में आग लॻी वई, धीरे धीरे हिकु हिकु घर में आग लॻंदी वई। हे सभु वीचारा कथा में वेठा हुया, वॾा वॾा ऋषि मुनि संत
ऐं जनक महाराज भी अची करे कंहिं नापो ॾिनो कि अरे साईं नगर में आग लॻी वई अथव, झोपड़ियूं मकान सभु जली रहिया अथव। जीअं ख़बर मिली त सभु उथी विया कथा मां। चओ हरे राम। सभु उथी विया। संतन चयो अरे काॾे था वञो भाई, वेहो वेहो वेहो। चई साईं कमाल था कयो, हेॾे घरनि में आग लॻी वई आहे, तव्हां चओ था कथा में वेहो। हिन महिल कथा वणंदी असांखे? हा, हेॾे घर में ख़बर पए आग लॻी वई आहे, पोइ असां हिते सुखमनी साहिब जो पाठ करे सघंदासीं? ॿुधायो। 22 अष्टपदी हलंदी हुजे ऐं घर में कोई ख़बर पए अरे तूं चूल्हो चालू करे आई हुई, ख़बर पई अथई धुओं तो निकिरई, पोइ 24 अष्टपदी त घर वञी कंदी उहा माई। चओ हरे राम। नंढी सी बि कुझु अहिड़ी जानकारी मिले असांखे जेकी असां न ॿुधणु चाहींदा हुजऊं त पोइ काथे भक्ति में मन लॻंदो, काथे सत्संग में मन लॻंदो? संत ओॾी महिल असांखे सुठा लॻंदा? ओॾी महिल त उहे ज़िमेदारियूं यादि ईंदियूं न भाई। सभु उथिया, कोई न, केवल जनक महाराज वेठा रहिया। धीरे सां जंहिं संदेश ॾिनो आग जो, उहो जनक महाराज वटि आयो। चई साईं माफ़ कजो, पर आग वधंदे वधंदे तव्हांजे राजमहल में बि लॻी वई अथव। ॿियनि जी त झोपड़ियूं थी जलनि, नंढा नंढा मकान था जलनि, पर तव्हांजो पूरो महल जली रहियो अथव। हलो साईं जल्दी हलो। जनक महाराज सहजता में उन्हनि ॿुधियो कि आग लॻी वई आहे। उन्हनि चयो कोई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे प्यारा, मूंखे कथा ॿुधण ॾे। संत पाण आया। याज्ञवल्क महाराज चयो महाराज कमाल था कयो, उथो उथो, जल्दी तव्हां बि वञो न भाई, तव्हांखे न बचाइणो आहे पंहिंजो साम्राज्य, पंहिंजो जेको एॾो वॾो राजमहल तव्हां महिनत सां बणायो आहे, उहो तव्हांखे न बचाइणो आहे, वञो वञो। जनक महाराज ॾाढी सुंदर वाणी चई। उन्हनि चयो मुंहिंजा साईं, मुंहिंजा सतगुरु, उहे राज त मूंखे अलाए कई बार मिली वेंदा, कई राज बणिजी वेंदा, अनेक राज मिली वेंदा, पर ख़बर न आहे अॼु अगरि नसीब मां इहा कथा निकिरी वई त पोइ कॾहिं मिलंदी। चओ हरे राम। ये तव्हांजे ज्ञान रूपी वचन अगरि निकिरी विया त पोइ ख़बर न आहे इहे हीरा मोती वरी कॾहिं मिलंदा। उहे राज त मां कई बणाए वठंदुमि भॻवान जी कृपा सां, पर इहा कथा कीर्तन सत्संग मूंखे वरी कॾहिं मिले ख़बर न आहे। हिन महिल मिलियो आहे त मां लाभ वठी वठां। चओ हरे राम। तव्हां ओॾे ध्यानु न ॾियो, संतनि खे था चवनि तव्हां मूंखे कथा ॿुधायो। बसि संत गदगद थी विया, योग माया खींचे। चओ जय श्री कृष्ण। आग गायब, सभु वापसि ठीकु थी वियो। सभु माण्हू वापसि आया संतनि वटि ऐं संत मुस्कुराइनि पिया। सभिनीनि खे संतनि चयो ॾिसो भाई, तव्हांजे मन में ईंदो हुयो न कि राजा जनक सां असांजो वधीक प्रेम आहे, या राजा जनक वटि असां वधीक ध्यानु ॾींदा आहियूं। बसि इहो ई हिकिड़ो कारण आहे कि तव्हांखे इन जे लाइ लॻंदो आहे छो जो राजा जनक जो प्रेम वधीक आहे। चओ हरे राम। जेको भाव तव्हांजे भीतर न आयो उहो राजा जनक जे भीतर आहे। इनखे पंहिंजे राज जी, पंहिंजे सुख सुविधाउनि जी, पंहिंजे सम्मान जी कोई चिंता न आहे। इनखे अगरि चिंता आहे त इहा ई चिंता आहे कि मूंखे भॻवान जी कथा पोइ कॾहिं मिलंदी, इहो नसीब कॾहिं थींदो कि मूंखे वरी हरी कथा हरी चर्चा मिले। इहो ई सतगुरु सम्झाइनि था कि जंहिंखे भक्तीअ जो रंग लॻी वियो पोइ हुनजे लाइ सभु सुख भोग राज वॾा वॾा सम्मान उहे सभु भॻवान त ईअं ई ॾींदा आहिनि। कोई अगरि भक्ति करे न, ॾिसो एॾा वॾा भॻवान जा भक्त थिया ध्रुव महाराज। भागवत में कथा ईंदी आहे, ध्रुव महाराज भी भक्ति कई त भीतर उन्हनि जी भी इच्छा हुई राज्य जी। चओ हरे राम। कि मुंहिंजो पिता जेको राज तो करे अॻिते उहो राज मूंखे मिले, इन कामना सां उन्हनि भॻवान जी भक्ति शुरू कई। पर भक्ति कंदे 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 उन्हनि खे एॾो आनंद आयो कि पोइ उहो सभु राज पाठ जेके भी इच्छा हुयूं सभु ख़तम थी वियूं, पर भॻवान तॾहिं बि उन्हनि खे राज ॾिनो। चओ हरे राम। भगवान उन्हनि खे वैकुंठ भी ॾिनो, पंहिंजो प्रिय भक्त भी भगवान बणायो, सभु कामनाऊं भी ख़त्म कयूं, पर भगवान खे ध्यानु हुयो जंहिं कामना सां हिन भक्तिअ जो आरंभ कयो उहो भी भगवान इच्छा पूरी कई, उहो राज भी भगवान ॾिनो। चओ हरे राम। तो भगवान एॾा दयालु आहिनि। अगरि
कोई भगवान जी भक्ति निष्काम करे उनजे लाइ त भगवान पंहिंजो पाण खे बि लुटाए छॾींदा आहिनि, पर अगरि कामना सां बि कोई भक्ति करे त भगवान उनखे उहा कामना बि पूरी कंदा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे नाथ नारायण वासुदेव। इन जो ई अर्थ सतगुरु पंहिंजी वाणी में सम्झाइनि था, अनिक राज भोग वॾियाई। असली सम्मान, असली परिचय त सत्संग सां ई आहे, कथा कीर्तन सां ई आहे। भजन गाईंदा आहियूं न, भाई मैं नहीं था किसी काम का, ले सहारा तेरे नाम का। हिन इंसान जी कोई पहचान ना है, पहचान अगर आहे तो भक्तन जी आ पहचान आ। वो भी पहचान छा सां ठहे थी? भगवान जे भक्ति सां ई, कथा कीर्तन सां ई। अॼु असां वॾनि वॾनि संतनि खे सुञाणूं था, वॾनि वॾनि संतनि खे असां पूॼूं था, टीवीअ में ॾिसूं था, त उन्हनि जो माध्यम छा आहे? हाँ, थोड़ो वीचार कयो। चओ जय श्री कृष्ण। हलो मां कुछ अगरि संतनि जो नालो खणा त तव्हां उन्हनि खे झटि सुञाणे वठंदव। तव्हां उन्हनि सां कॾहिं मिलिया न हूंदव। बागेश्वर धाम सरकार, है न, धीरेन्द्र शास्त्री जी, सभिनीनि उन्हनि खे टीवीअ में ॾिठो आहे। उहे ॾाढा प्रसिद्ध आहिनि, पर प्रसिद्धीअ जो कारण भगवान जी भक्ति। इंद्रेश जी महाराज इन महिल ॾाढो प्रसिद्ध आहिनि, मुरारी बापू विश्व प्रसिद्ध आहिनि। उन्हनि खे असां सुञाणूं था, वॾनि वॾनि संतनि खे असां सुञाणूं था। कारण छा आहे? भक्ति। इहो सम्मान उन्हनि खे छाजे लाइ थो मिले? केवल भक्ति जे कारण। चओ जय श्री कृष्ण। भक्ति ही सभिनीनि खां वॾो सम्मान ॾींदी आहे, ऐं सुठो सम्मान ॾींदी आहे। अगरि कोई करोड़पति माण्हू बि हूंदो आहे न, त उनजी नेगेटिव ॻाल्हियूं बि असां यादि रखंदा आहियूं। ध्यानु रखिजो। कोई खूब धनवान भी हूंदो न, खूब पैसे वारो हुजे, खूब पैसे वारो, अनेक उनजा साम्राज्य हुजनि, पर उनजी बुराइयूं बि असांखे यादि ईंदियूं आहिनि। चओ हरे राम। पर जेके भगवान जा भक्त हूंदा आहिनि, उन्हनि जी असांखे केवल सुठी ॻाल्हियूं ई यादि रखणियूं खपनि, भली ॻाल्हियूं ई, ऐं यादि बि उहे ई ईंदियूं आहिनि। असली सम्मान त उहो ई आहे, असली वॾाई त उहो ई आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान की प्रार्थना कयो कि प्रभु इहा ई कथा असांखे बि मिठी लॻे, इहो ई भजन तव्हांजो असांखे बि भाइजी वञे, इहा ई भक्ति असांखे प्रिय लॻे। अहिड़ी कृपा तव्हां कजो। बोलो सतगुरुदेव भगवान की, बोलो गुरु नानक देव की, बाबा आनंद राम साहिब की, बाबा भगत राम साहिब की जय। अच्छा।